सिंध टीवी नेटवर्क पारां 5 डिसंबर ते सिंध जी सकाफ़त जो ॾियारो इल्मु परायो सिंध संवारे जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खे खानपुर मार में भरपूर वोट मिली रही आहे। खानपुर मार में मुख़्तलिफ़ ख़ानगी तोड़े सरकारी स्कूलनि मेहराण पब्लिक हाई स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल, पायलट पब्लिक स्कूल, सुराण पब्लिक स्कूल, रामान मॉडल हाई स्कूल, सिंध मॉडल हाई स्कूल जे शागिर्दनि सरदारगढ़ स्टॉप खां प्रेस क्लब खानपुर मार ताईं रैली कढी। इन मौक़े ते सकाफ़ती रंगनि में उढियल शागिर्दनि तोड़े उस्तादनि जो चवणु हुयो त पुरजोश नमूने सां जेको आहे सो पंहिंजो इहो सिंध अजरक टोपी जो प्रोग्राम मल्हायूं था पिया, जेको आहे असांजो सिंध टीवी सां तामुन आहे, जेको अॼु असां खानपुर महर में जेको आहे बाक़ाइदगी सां सिंध जो जेको आहे सो अजरक टोपी जो जेको आहे ॾियारो असां मल्हायूं था। अहिड़े मौक़नि ते सिंध बहुत तमामु मशहूरु थी सघे थी ऐं अहिड़ी ईअं मौक़ा हलंदा रहंदा। असांखे पंहिंजी सिंध सां प्यार आहे, इश्क आहे, असां पंहिंजी इश्क कयूं था, असांजी सरज़मीन आहे। असां सिंध टीवी न्यूज़ जा थोराइता आहियूं जो ही सिंध जो ॾियारो जेको 5 डिसंबर ते मल्हाईंदासीं, वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी टोपी अजरक पटको जेको सिंधियुनि जो शान आहे, जे मुअनि जे दड़े हड़प्पा मां ख़बर पए थी त 50,000 साल पुराणी आहे। असां सिंध टीवी न्यूज़ सां गॾु आहियूं। मुकमल तरह तयारियूं करे वॾे जोश ऐं जज़्बे सां सुराण पब्लिक स्कूल जी टीम ऐं ॿिया जेके बि खानपुर महर जा प्राइवेट इदारा आहिनि, उन्हनि सभिनी तरफ़ां जेके उन्हनि जा ॿारड़ा आहिनि, उस्ताद आहिनि, सभु वॾे धाम धूम सां मल्हाइण जी तयारियुनि में आहियूं। खानपुर मार जे स्कूली शागिर्दनि पारां कढियल रैली समूरे शहर जो गश्त कयो, जंहिं दौरान इल्मु परायो सिंध संवारे जा नारा गूंजंदा रहिया। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।